सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajrani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। आज सुरन मोहिदीन आहारा, सुनत वचन कह पवन कुमारा। राम काज करी फिरी में आवो, सीता कई सुधी प्रभु ही सुनावो। इने जो भावार्थ कि अज देवताउन मुखे भोजन ॾिनो आहे। अज देवताउन इहे चयो सुरसा, सरपंच जी कुल देवी सुरसा जॾहिं इहे चयो हनुमान जे साम्हूं कि अज देवताउन मुखे भोजन ॾिनो आहे। अहिड़ा वचन ॿुधी करे पवन पुत्र हनुमान जी चयो सुरसा खे कि मां श्री राम जो कारज पूर्ण करे करे लौटी अचां मोटी अचां ऐं सीता माता सीता जी ख़बर प्रभु श्री राम के ॿुधाए रखां। पोए 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 तो मुखे खाई रखजां। हनु अॻियां था चवनि बाबा तुलसीदास कि हनुमान जी सां सुरसां ईअं चयो कि रुक, हिते रुकी वञे, किथे पियो वञी? वायु जे रास्ते मूंखे तोखे खाइणो आहे, तूं मुंहिंजो भोजन आहीं। अॼु देवताउनि मूंखे तोखे आहार स्वरूप ॾिनो आहे। सुरसा जे मुख सां देवताउनि जो नालो ॿुधी वह सुरसा जी वाणी में झलकतो प्रेम ॾिसी, सुरसा जी वाणी में प्रेम के ॾिसी हनुमान जी भी प्रेम पूर्वक सुरसा सा चयो कि हे देवी, एतरी भी छा जल्दी आहे मूंखे खाइण जी? मञा तो तोखे भुख लगी आहे, पर एतरी भी जल्दी छा आहे मूंखे खाइण जी? थोड़ो रुकी वञ। ओए तूं ऐं तुंहिंजा देवताऊं सभिनी जो मां आहार थींदमि। सभिनीनि खे भर पेट आहार मिलंदो मुंहिंजे रूप में। बस हिकु भेरो मां प्रभु श्री राम जो कारज पूर्ण करे हिते अची मोटी अचां ऐं माता जानकी जी सूचना प्रभु श्री राम के ॾियां। पोइ तूं वीचार करे रखजां कि तोखे अकेलो मूंखे खाइणो आहे या पंहिंजे देवताउनि वटि खणी वञिणो आहे। देवताऊं मूंखे खाईंदा। अरे 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 रे, बस एतिरी मूंखे मोहलत ॾेई रख। हे देवी, मूंखे एतिरी मोहलत ॾेई रख। जय श्री राम, प्रभु श्री राम, जय हनुमान प्रभु श्री राम।